जय झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं असां ॿारनि जे समर कैंप जे बारे में। जीअं न ही ॿारनि जूं नंढे ॿारनि जूं छुट्टियूं चालू थींदियूं आहिनि त किथे न किथे असांजे जेका सिंधी ॿार आहिनि उन्हनि खे इहा मन में इच्छा थींदी आहे कि असां झूलेलाल मंदरु वञूं ऐं जेका उते समर कैंप लॻंदा आहिनि उन्हनि जे अंदरि वञी करे असां चित्रकला, डांस, ढोलक, हारमोनियम इत्यादि असां सिखूं ऐं उन्हनि खे हिर्स थींदो आहे। त इन ई कड़ी जे अंदरि मां तव्हांखे ॿुधायां थो कि राजस्थान जे लॻभॻि काफ़ी मंदर, काफ़ी अहिड़ा झूलेलाल जा मंदर आहिनि जिन जे अंदरि ई समर कैंप चालू आहिनि ऐं हलनि पिया सुठे नमूने। त दोस्तों, अॼु जेको असां तव्हांखे वीडियो में ॾेखारियूं, ही वीडियो अथव जयपुर जी शास्त्री नगर पंचायत जा। जी हाँ, शास्त्री नगर भगवान श्री झूलेलाल मंदिर जे प्रांगण जे अंदरि ये प्रांगण जे अंदरि जा ही वीडियो अथव। तव्हां ॾिसो पिया केतिरे न सुठे नमूने ॿारनि खे हिते ढोलक पिया सेखारीनि, नाच गानो पिया सेखारीनि ऐं जेको चवंदा आहिनि ॻाइणु वॼाइणु। तंहिंजे अलावा जीअं चित्रकला, मेहंदी, ब्यूटी पार्लर जो कोर्स, ॾाढो ई कुझु इहो शास्त्री नगर जे पंहिंजे झूलेलाल मंदिर में सेखारीनि पिया। हिन विषय में असांजी वार्ता थी उते जो मुखी साहब का, जंहिंजो नालो आहे हरीश इसरानी जी। त उन्हनि असांखे इन बारे में कुझु जानकारी ॾिनी। त असां उन्हनि खां सवाल पुछियोसीं कि आख़िर ही कैंप तव्हां केतिरे समय का पिया लॻायो। त उन्हनि असांखे ॿुधायो कि ही कैंप असां पिछले 6 साल का निरंतर लॻायूं पिया ऐं जीअं ही कैंप कंप्लीट थींदो आहे, ही कैंप हलंदो आहे 10 खां 15 ॾींहं। जी हाँ, कंहिं मंदर में 10 ॾींहं जो कैंप लॻंदो आहे त कुझु मंदरनि में 15 ॾींहंनि जो बि हलंदो आहे। त मुखी साहब जेका हरीश इसरानी जी आहिनि, उन्हनि जानकारी ॾींदे ॿुधाइनि कि इहो कैंप हलंदो आहे 15 ॾींहंनि जो असांजे हिते। तंहिंमें असां ॿार खे गिफ्ट बि ॾींदा आहियूं। भई जीअं मेहंदी सेखारींदा आहियूं, चित्रकला सेखारींदा आहियूं, ढोलक सेखारींदा आहियूं, हारमोनियम सेखारींदा आहियूं। तंहिंजे अलावा डांस ऐं जेकी हिकिड़ी उन्हनि हिकिड़ी ॾाढी सुठी असांखे ॻाल्हि ॿुधाई कि इन अलावा जीअं सुबुह ॿार कैंप में ईंदा आहिनि न, त 1 कलाक ताणी ॿारनि खे स्पेशली 1 कलाक ताणी सिंधी ॿोली में परफेक्ट कंदा आहिनि। सिंधी लाॾनि में, सिंधी भॼननि में, सिंधी आरती, सिंधी पला। इहा ॻाल्हि ॿुधी करे तमामु ई असां माण्हुनि जो दिलि ख़ुशि थी वियो कि वाक़ई में ॾाढो ई सराहनीय कार्य पिया कनि। मुखी साहब हरीश इसरानी जी जानकारी ॾींदे हुए ॿुधाइनि कि असां ॿारनि खे कैंप कंप्लीट थींदे ई गिफ्ट में 1 बैग ॾींदा आहियूं। तंहिंजे अलावा टिफन, पाणी बोतल ऐं जेका 15 ॾींहं ई कैंप हलंदो आहे न, त 15 ॾींहं ई असां ॿारनि जे नाश्ते पाणी जी विशेष व्यवस्था रखंदा आहियूं, जंहिंमें केॾीमहिल केलो, कचौरी ऐं को थधे जो आइटम, केॾीमहिल को पंहिंजी पेटीस थी, केलो थी वियो ऐं थधे जो आइटम। 15 ॾींहं यानी ॿारनि खे बिल्कुलु हथ तिरियुनि ते ई रखंदा आहिनि ऐं उन्हनि खे ट्रेनिंग बि ॾींदा आहिनि। ऐं इन ई हिर्स सां ॿार लगातार मंदर सां जुड़ियल रहंदा आहिनि ऐं मंदर में बि ईंदा आहिनि। टाइमिंग लाइ करे मुखी साहब असांखे ॿुधायो कि सुबुह जो 8 खां 10:30 ताणी असां ही कैंप हलाईंदा आहियूं, जंहिंमें 1 कलाक असां सिंधी ॿोलीअ जी विशेष क्लास सां हिन में हलाईंदा आहियूं, जंहिंमें ॿारनि खे ट्रेंड कंदा आहियूं सिंधी लाॾा, सिंधी भॼन इत्यादि। जंहिंजे अलावा उन्हनि ॿुधायो कि जेका टीचर ईंदा आहिनि उहे बिल्कुलु निःशुल्क ईंदा आहिनि, पर टीचरनि जो बि असां मान सम्मान रखंदा आहियूं। टीचरनि लाइ करे अलॻि हिकिड़ी गिफ्ट थींदी आहे ऐं तंहिंजे अलावा टीचरनि जे चांहि पाणी नाश्ते सॼी व्यवस्था थींदी आहे। कई मरतबा असां टीचरनि खे कुझु असांजी तरफ़ां हिकिड़ो लिफ़ाफ़ो बि ठाहे करे ॾींदा आहियूं। पैसनि लाइ करे जेॾी महिल असां मुखी साहब खां पुछियोसीं कि आख़िर हिन जो फंडिंग केरु कंदो आहे, त मुखी साहब क्लियर ॻाल्हि कई कि कई मरतबा त असांजा यार दोस्त खे असांखे कोऑपरेट कंदा आहिनि। केरु 1100, केरु 2100, त केरु 500 इन्हनि ॿारनि जे पेटे ॾेई ईंदो आहे, उहे असां हिननि जे मथां लॻाईंदा आहियूं। ऐं कई मरतबा असां पंचायत जे द्वारा बि इहो कमु संपन्न कंदा आहियूं। तंहिंजे अलावा मुखी साहब ये भी ॻाल्हि ॿुधाई कि इन ई समर कैंप जे अंदरि सुबुह पार असां मायुनि लाइ करे बि हिकिड़ो योगा क्लासिस चालू कंदा आहियूं।
जेकी निशुल्क रहिंदी आहे, जंहिंमें मायुनि खे तमामु योगा जे बारे में असां जानकारी ॾींदा आहियूं कि घरु वेठे मायूं योगा करे सघनि ऐं पंहिंजी जेकी बीमारी आहे उन सां हू फाइट करे सघनि। मोटापो आहे, बीमारी आहे या कंहिंखे हथनि पेरनि में सूरु आहे, उन बारे में तमामु ई सुठी जानकारी योगा में ॿुधाईंदा आहिनि। त जे नमूने असांजे शास्त्री नगर जा हरीश मुखी साहब जीअं जानकारी ॾिनी, उन ई नमूने अगरि हर जयपुर जी पंचायत में ते हर राजस्थान जी पंचायत वारा अगरि हिन नमूने कनि त केतिरो सुठो हिकिड़ो माहौल ठही वञे, केतिरो सुठो हिकिड़ो एटमॉस्फेयर ठही वञे। त दोस्तो, हिन प्रकार जी तव्हांखे जानकारी असांजे चैनल जे माध्यम सां ॾींदा रहंदासीं। जय झूलेलाल, सतनाम साखी।